गुजारिश कंदुसि असांजे शहर में पहिरियों दफ़ो प्राइवेट लेवल ते एतिरो वॾो मेडिकल इदारो क़ाइमु करणु ऐं ख़िदमत करणु 24 घंटा मरीज़ जी ख़िदमत करणु एतिरो सहयोग करणु हिन हालतुनि में इलाइक़नि में कमु करणु केतिरो ॾुखियो आहे हुनजो अंदाज़ो आहे। मां जस्टिस डॉक्टर मोहनलाल मंगानी खे जेके ख़िदमत कनि खे गुज़ारिश आहे त हू तव्हांजे साम्हूं ख़्यालात फरमाइनि। डॉक्टर मोहनलाल मंगानी वो शहर की सफाई जरूरी है, शहर की सफाई जरूरी है। जितने आम असांजा मुझे ॿार थोड़ा रुकंदा आहिनि ऐं हुन ते ॻाल्हि मेडिकल जे हवाले सां असां वटि को बि पढ़ियल नौजवान अचे थो हुनखे चाहे मिले अख़बार हुजे या प्रोग्राम फेसबुक हुजे हुनजो ज़ोर इंजेक्शन ते हुन ॻाल्हि ते ज़ोर महिरबानी करे इंजेक्शन खां परहेज़ कयो। जेकॾहिं तव्हां हैदराबाद में पढ़ाई कयो था त असांजा जेके प्रोफेसर आहिनि से बि तव्हांखे मेडिसिन ॾींदा। इंजेक्शन असांजे कमाई जो तरीक़ो आहे। असां ॾिठो आहे त केतिरा पढ़ियल लिखियल गांव खाइण दादा सुई सुई में कुझु बि कोन्हे। महिरबानी करे गांव वठो गांव खाओ। जॾहिं असांजा उस्ताद तव्हांखे मेडिसिन ॾियनि था असीं उहा ई कोशिशि जेका मेडिसिन खाओ। असांखे मजबूर कयो वञे थो त हर दफ़ो असांखे सुई लॻाए। सुई जेकी आहे सीरियस कंडीशन में का हुन में इंफेक्शन हुजे बाक़ी थोरे करे वधीक सोडा या पेट सोडा माण्हू घणो खाई सघे थो। तो महिरबानी करे हिन ॻाल्हि ते ध्यानु ॾियो। शहर जी सफ़ाई ते पंहिंजे एरिए ते पंहिंजे शहर जी सफ़ाई लाइ इंफेक्शन खां बचो। पाण खे बचायो, पंहिंजे ॿारनि खे बचायो। पोलियो जा बुरा पीआरियो। वधि में वधि इंफेक्शन करोड़ सां हले असां डॉक्टरनि खां इहा ॻाल्हि सम्झो उन ॻाल्हि ते ध्यानु ॾियो। हिकु सफ़ाई चेक ते या ॾाढे डॉक्टर ठीकु आहे पर वॾी सफ़ाई मेडिसिन आहे ऐं ॿारनि खे हिकु मेडिसिन पीआरी वञे त ॿार छो न थी थिए। उहे असांजा ॿार उहे असांजा दवाउनि लाइ शहर ज़रूरत आहे। असांजो प्रोफेसर मेडिसिन ॾिए थो इंजेक्शन अवॉइड कयो। महिरबानी करे ॻाल्हि ते ध्यानु ॾियो। असांजी ॻाल्हि खे ॿुधो। असांखे कमाई जो काने असां पंहिंजो बोलियो आहे त तव्हांजी मदद कयो तव्हांजी ख़िदमत में लोड़ आहे रोने कुदरत ॾियण वारो आहे असांखे सभु कुझु अलाह ॾिनो आहे। असांजी ॻाल्हि खे ॿुधो ऐं को बि इन ॻाल्हि ते ध्यानु कोन थो ॾिए। महिरबानी करे पंहिंजी सही सलाह वठो, सही मेडिसिन इस्तेमालु कयो। हिकु ॿई ॾींहं डॉक्टर खे विज़िट कयो त तव्हां ठीक थियो न सुबुह जो हिकिड़ो डॉक्टर शाम जो इन जे करे तव्हां पंहिंजो घर वधायो था। असांजे जो ॾह रुपया ॾह रुपया फ़ाइदो कोन्हे। सही ॻाल्हि खे सम्झो ऐं उन ॻाल्हि खे मञो। इहो मुंहिंजो तव्हां सां थोरो रहंदो। इंजेक्शन खां बचो, डिस्पोजल इस्तेमालु कयो ऐं डॉक्टर जी एडवाइस खे मञो। जेको चवे थो हुन ते अमल कयो। जीअं न थियो सही